नौशेर फेरोज़ ठार शाबड़ सां ॻोठ सराई शफ़ी मोहम्मद सियाल जे रहवासी मस्तोई बिराद जे मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब वारो एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़नि में मौलाना अनवर अली सियाल, हाफ़िज़ ख़लील अहमद सियाल, ग़ुलाम शबीर सियाल, मंज़ूर अली सियाल ऐं इहसान अली सियाल शामिल हुआ। उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त 4 महीना अॻु ख़ान मोहम्मद मस्तोई असांजी बांह खणी वियो हो, जॾहिं त इन छोकिरी जो अॻु में ई निकाह थियल हो। इन वाक़े खां पोइ असां मस्तोई बिराद जे मोतबर माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। क़ुर पाक बि खणी वियासीं, पर जीअं ॻाल्हि जो हल निकिरे, पर उन्हनि क़ुर पाक जे बि बेहरमती कई ऐं नाजाइज़ी जारी कई आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त मस्तोई बिरादरी असांजे ॻोठ ते बार बार फायरिंग कंदी रही आहे, असांखे मुसलसल हिरासत कंदा रहनि था, जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त क़तल थी वियल सफ़दर मस्तोई खे इमरान मस्तोई गोली हणी क़तल कयो आहे। सफ़दर ऐं इमरान जो पाणे में झेड़ो हलंदड़ आहे, गोली बि पोयां लॻल आहे। उन मां इहो साबित थिए थो त सफ़दर मस्तोई खे पाण क़तल कयो अथनि, जेका मेडिकल रिपोर्ट मां बि साबित थी चुको आहे। जॾहिं त असां फायरिंग कई हुजे हा त उनखे साम्हूं खां गोली लॻे हा। हुननि SSP नौशेर फेरोज़ ऐं सेशन जज नौशेर फेरोज़ खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मुकमल इंक्वायरी कराई वञे त जीअं वधीक ख़ूनारेज़ी खां बची सघिजे। जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।